SOPs ते यकीनी तौर ते अमल नथो थिए ऐं SOP ते अमल न थियण सबब केतिरा ई मसला पैदा थी रहा। इंतजामिया ने सिर्फ एक काम कर रखा है कि वो कागज़ में आर्डर निकाल देती है, अमल दरामद का कोई तरीक़ेकार उनके पास नहीं है। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर शहर हैदराबाद के कोरोना वायरस के पखेण में तेजी के हवाले से मुल्क जो सब खां वधीक खतरनाक तरीन शहर करार दे छड़ियो है। NCOC पारां जारी कयल पधराई में जणायो वियो आहे त कोरोना वायरस का बचण लाइ सेहत खाते जी जारी कयल SOP ते अमल न करण सबब हैदराबाद शहर में तेजी से कोरोना वायरस पखिड़जी रहियो आहे, जंहिं करे इंसानी जिंदगी खतरे में पइजी वियूं आहिनि। हैदराबाद में कोरोना वायरस पखिड़ण जी शरह 16.59 रिकॉर्ड कई वई आहे। हैदराबाद में गुजरियल 24 कलाकनि में 880 माण्हुनि जा टेस्ट कया विया आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु हैदराबाद में कोरोना वायरस जे मरीज़नि जो तादाद 5815 थी वियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त हैदराबाद इंतजामिया SOP ते अमल करण में मुकमल नाकाम वई आहे, जंहिं करे कोरोना वायरस तेज़ीअ सां पखिड़जी रहियो आहे। SOP ते अमल न थियण सबब केतिरा ई मसला पैदा थी रहिया आहिनि। ॾिसो हाणे SOP ते अमल न थियण करे कोरोना वायरस जी वबा में तेज़ी अची वई आहे, माण्हू मरी रहिया आहिनि, माण्हू मुब्तला थी रहिया आहिनि, लेकिन असांजो माण्हू सुधरण खां तयारु कोन्हे। ख़ुदि सरकारी इदारनि में 90% SOP ते अमल नथो थिए, न स्कूलनि में, न सरकारी ऑफिसनि में, न डिप्टी कमिश्नर ऑफिस में, न DIG जी ऑफिस में, ख़ुदि उते बि कोन थो थिए। ॿाहिरि त पंहिंजी जॻह ते त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त SOP ते अमल करण सां ई बचाव थी सघे थो ऐं असां बची सघूं था। ॿी सूरत में सॼी आवाम जेकी आहे इन कोरोना जे वबाई मर्ज़ में मुब्तला थी वेंदी। हैदराबाद में SOPs पर किसी किस्म का कोई अमल नहीं हो रहा। आवाम बग़ैर मास्क के घूम रही है और लोगों पर इसका कोई असर नहीं है, क्योंकि इसकी एक बुनियादी वजह है। इसकी बुनियादी वजह ये है कि हमारी ज़िला हैदराबाद की इंतज़ामिया और पुलिस किसी किस्म का अमल दरामद कराने में कतई नाकाम है। इंतज़ामिया ने सिर्फ एक काम कर रखा है कि वो कागज़ में आर्डर निकाल देती है, अमल दरामद का कोई तरीक़ेकार उनके पास नहीं है। हैदराबाद में ज़िले इंतजामिया SOPs ते अमल दरामद लाइ संजीदा नज़र नथी अचे। हैदराबाद में असां ॾिठो आहे त जीअं हैदराबाद जूं मुख्य मार्केटूं आहिनि, पंहिंजी सब्ज़ी मार्केट जी ॻाल्हि करियूं, चांदनी मार्केट जी ॻाल्हि करियूं, किलात मार्केट जी ॻाल्हि करियूं, रेशम बाज़ार आहे, उते जेके माण्हू अचनि था उहे SOPs खां बेख़बर आहिनि। उन्हनि खे अञा ताईं इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त कोई कोरोना जी ॿी लहर आई आहे। इन करे इंतज़ामिया खे घुरिजे त वो जेके राति जूं कार्रवायूं करे थी, होटल या रेस्टोरेंट वञी सील कराए थी, उहे ॾींहं जो बि इन्हनि मार्केटनि जो रुख कनि, उते आवाम खे अवेयरनेस ॾियनि, जीअं माण्हू SOPs जो ख़्यालु रखनि, मास्क जो इस्तेमालु कनि, गॾोगॾु हैंड या जेको सैनिटाइज़र आहे उहो पंहिंजे पाण खे कनि, समाजी विथी जो ख़्यालु कनि त कोरोना खे माण्हू रोके सघे थो। ॿियो नथा करे सघूं, घटि में घटि असां SOPs ते ज़ोर ॾियूं ताकी कोरोना जीअं आम माण्हू हिकिड़े माण्हू खे लॻल आहे त वरी ॿिए खे न लॻे। उनजो जेको उन्हनि तरीक़ेकार रखियो आहे त 6 फुट ऐं 3 फुट जे हिसाब सां उन हिसाब सां बिल्कुलु बहितर आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।